नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त टंडो मोहम्मद खान में फायरिंग सबबि क़त्ल थी वियल नौजवान जी सुञाणप अकरम ज़हीनूर तौरु कई वई आहे। आपघात कंदड़ नौजवान जी सुञाणप 30 सालनि जे मुनीर लिगारी तौरु कई वई आहे। मुनीर लिगारी अकरम ते फायरिंग करे खेसि ज़ख़्मी कयो, जंहिंखां पोइ पाण ते बि फायरिंग करे आपघात करे छॾियो आहे। क़त्ल थी वियल नौजवान तोड़े आपघात कंदड़ नौजवान बाबति पुलिस वाक़िए खां अणॼाण ज़ाहिर करे छॾी आहे। क़त्ल थी वियल ऐं आपघात कंदड़ पाण में दोस्त हुआ। हिक खे क़त्ल करण खां पोइ ॿिए नौजवान आपघात कयो है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त टंडो मोहम्मद खान में फायरिंग सबबि क़त्ल थी वियल नौजवान जी सुञाणप अकरम ज़हीनूर तौरु कई वई आहे। आपघात कंदड़ नौजवान जी सुञाणप 30 सालनि जे मुनीर लिगारी तौरु कई वई आहे। मुनीर लिगारी अकरम ते फायरिंग करे खेसि ज़ख़्मी कयो, जंहिंखां पोइ पाण ते बि फायरिंग करे आपघात करे छॾियो आहे। क़त्ल थी वियल नौजवान तोड़े आपघात कंदड़ नौजवान बाबति पुलिस वाक़िए खां अणॼाण ज़ाहिर करे छॾी आहे। क़त्ल थी वियल ऐं आपघात कंदड़ पाण में दोस्त हुआ। हिक खे क़त्ल करण खां पोइ ॿिए नौजवान आपघात कयो है।